गढ़ी यासीन में स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जे 88 सालगिरह जे मौके ते 15 पाउंडन जो केक काटियो वियो। नुमाइंदा ख़ास मोर खान जतोई मूजिब गढ़ी यासीन शहर में स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जे 88 सालगिरह जो प्रोग्राम पीपी ऑफिस गढ़ी यासीन में 15 पाउंडन जो केक पीपीसीटी जनरल सेक्रेटरी मोहम्मद ताहिर पंवर जी अगवाणी में काटियो वियो। उन मौके ते मोहम्मद ताहिर पंवर, मोहम्मद असलम सूमरो ऐं ॿियनि चयो त स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी साल के गढ़ी यासीन जे अवाम सां हर दुख सुख में साथ निभायो आहे। साल के जे हर घर जी चुल्ह ॿारे हज़ारी ग़रीबन खे नौकरियूं ॾेई पंहिंजो वचन निभायो आहे। जंहिं बाद खेसि वॾी जमात लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। उन मौके ते सालगिरह प्रोग्राम में मोहम्मद यूसुफ राजपूत, अब्दुल वहीद मुगल, सैयद अतहर हुसैन शाह, मुश्ताक सोलंगी, निसार भुट्टो, महकुमदीन महर, डॉक्टर आशिक महर, डॉक्टर नदीम, डॉक्टर अब्दुल गफूर, काजी समर अब्बासी, नसीर शाह ऐं ॿिया पीपी वर्कर